कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जे शागिर्दनि पारां 3 ॾींहं बि ॾींहुं राति वारी बुख हड़ताल नवाबशाह प्रेस क्लब पारां जारी रखी। उन मौके ते शागिर्दनि ऐं यकजहती तौर वेठल पीपी शहीद भुट्टो जे अॻवाननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाबा असांजी यूनिवर्सिटी खोली वञे, असां जीअं पंहिंजी पढ़ाई स्टार्ट कयूं। जंहिं असां हिते ॾींहुं बितियूं राति बितियूं अञा ताईं वीसी समूह साहब सां को बि असां मिलण न आयो आहे हिते। असां उन शागिर्दूं असांजा बच्चा जो सम्झे हा त असां हिते मोकिलिया पंहिंजा माण्हू। ॿियो हू असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि, असांजे लाइ वार्निंग लेटर कढे रहिया आहिनि, असांखे चवंदा तव्हांखे रेस्ट्रिकेट कंदा। 70% शागिर्द जेके आहिनि ॿाहिराड़ी जा आहिनि। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त ही कीअं ऑनलाइन क्लासूं कीअं पास कंदा। ऑनलाइन क्लास वठण जी कंडीशन में ना हूं, यार मुल्क नॉर्मल थी वियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अक्सर तबिको जेको आहे ॿाहिराड़ी आहे उहे 5-5 किलोमीटर सफ़र करे ऑनलाइन क्लास था वठनि। ऑनलाइन क्लास जे बारे में ऑनलाइन क्लास जेकॾहिं हिननि वरिता आहिनि त उन जा पेपर ऑनलाइन वरिता वञनि, फिजिकल पेपर कीअं ॾेई सघंदा। इन जे करे करप्ट वीसी घटि आहे, उन जॻह ते को सुठो ऐं सलजल वीसी माना आंदो वञे। नाज़रीन, ही 3 ॾींहंनि खां वठी कायदे अवाम यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि इहे ॾींहुं राति बुख हड़ताल ते वेठल आहिनि। हिननि जो सिर्फ़ु इहो मुतालबो आहे त जेकर असां ऑनलाइन क्लासिस वरिता आहिनि त असांजा ऑनलाइन इम्तिहान वरिता वञनि ऐं ॿियूं यूनिवर्सिटियूं मरहलेवार खुली वियूं आहिनि। उन जे करे असांखे फिज़िकल एजुकेशन ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजी तइलीम बचाए सघूं। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकरी, सिंध टीवी न्यूज़।